अल्हम्दुलिल्लाहि वकफा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम व कानल्लाहु शाकिरन अलीमा। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे आज़माईंदो आहे। कॾहिं माल मिल्कियत दुनिया दौलत सेहत ऐं तंदुरुस्ती ॾेई, कॾहिं अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे आज़माईंदो आहे मिसकीनी गुरबत बीमारी तकलीफ़ ॾुख ऐं ग़म ॾेई। दुनिया में कोई शख्स अहिड़ो तव्हांखे न मिलंदो जंहिंजी सॼी ज़िंदगी सुखनि में गुज़री हुजे। भली मुल्क जो सदर हुजे वज़ीर आज़म हुजे, पर ज़रूर उनखे ज़िंदगी में ॾुख पहुतो हूंदो। कॾहिं अबे जी जुदाई जो, कॾहिं अमर जी जुदाई जो, कॾहिं भाइरनि जी जुदाई जो, कॾहिं औलाद जी जुदाई जो, कॾहिं दोस्तनि जी जुदाई जो। अहिड़े नमूने सां कोई शख्स अहिड़ो बि तव्हांखे न मिलंदो जंहिंजी सॼी ज़िंदगी ॾुखनि में गुज़री। ग़रीब हूंदो, मिसकीन हूंदो, रोड ते पत्थर कुटींदो, मज़दूरी कंदो, पर कॾहिं त ज़िंदगी में ख़ुशी थी हूंदसि। शादी कई हूंदई उनजी ख़ुशी, घर में बचिड़ो ॼाओ हूंदसि उनजी ख़ुशी, ईद जे ॾींहुं नवां लटा पाता हूंदई उनजी ख़ुशी। बहरहाल दुनिया में ॾुख सुख ईंदा, शादियूं गमियूं थींदियूं, नफ़ा नुक़सान थींदा। पोइ हाणे सुख मिले त छा कजे, ॾुख मिले त छा कजे, शादी हुजे त छा कजे, गमी हुजे त छा कजे। उनजे लाइ अल्लाह से फरमायो लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। फरमाए मुंहिंजा बाना जेकर मुंहिंजी नेमत मिलई तो करोड़ जो बंगलो ठहरायो, 80 लख जी पराठो गाड़ी वरती, 50 जरब ज़मीन जो सौदो कई, घर में बचड़ो ॼावा या पुट जी शादी जी ख़ुशी आ। हाणे नाच न कजां, गाना न हलाजां, मौसीक़ी राग न ॿुधजां, अदाकार फनकार न घुराजां, शराब जूं बोतलूं पंहिंजे ओताक में संगत खे न प्यारजां। फरमाई लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। मुंहिंजी नेमत मिलई त वुज़ू करे मस्जिद में आ,
बरकातू नफिल नमाज शुक्राने जी नियत सां पढ़ी रब को दुआ घुर या अल्लाह ही बंगलो भी तो दिनो गाड़ी भी तो दिनी जमीन भी तो दिनी बचड़ो भी तो दिनो पुट जे शादी जी खुशी भी तो नसीब कया या अल्लाह ही सब मेहरबानियों सब नेमतों तो जुहन फरमाई ला इन शकरतुम लाज़ीदन्नकुम जेकर इए शुक्र कंदो तमा रब अञा वधाए दींदो मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमलतुम रब फरमायो मुखे छा थींदो जो मां तव्हां खे अज़ाब कयां जेकर तव्हां शुक्र गुज़ार बना बणिजी वञो कहिड़ो मुखे फ़ाइदो थींदो जो तव्हां खे पैदा करे वरी बाहि में साड़ियां मुंहिंजी तव्हां सां दुश्मनी त कान्हे फरमाई इन्नल्लाह बिन्नासि लरऊफुर रहीम रब फरमायो एतिरो अब्बो अम्मा तव्हां ते मेहरबान नाहे जेतिरो मां रब तव्हां जे मथां मेहरबान ऐं शफ़ीक़ अम्मा पंहिंजे बच्चे के बाहि में साड़ी रब पंहिंजे बाने के बाहि में कीअं साड़ी हदीसुनि जे किताबनि में अचे थो हिकु कुराड़ी माई नबी साईं वटि आई साईं जन खां सुवाल कई साईं तव्हां पाण फरमायो आहे एतिरो अम्मा जो पंहिंजी बच्ची सां प्यार नाहे जेतिरो रब जो पंहिंजे बाने सां प्यार आहे साईं जन फरमा हाओ अम्मा मां ईअं फरमायो आहे उन कुराड़ी माई चयोसीं तव्हां ईअं बि फरमायो आहे त जेतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चे सां प्यार आहे रब जो 70 दफ़ा इन खां वधीक बाने सां प्यार आहे साईं जन फरमा हाओ अम्मा मां ईअं बि फरमायो आहे उन कुराड़ी माई चयोसीं मां चुल्ह ते वेठी हुअसि बाहि ॿरे पई मुझो नंढड़ो बचड़ो ज़रे ज़रे बाहि ॾे पियो वञे मां उनखे बाहि खां बचायांसि पई वरी बाहि ॾे पियो वञे वरी बाहि खां बचायांसि पई साईं मुंहिंजी दिलि त एतिरो बि बर्दाश्त नथी करे जो मुंहिंजे बच्चे खे आंगुर में को बाहि जो तओ अचे मुंहिंजा महबूब पोइ रब जो 70 दफ़ा मूंखां वधीक बाने सां प्यार आहे ओ रब पंहिंजे बाने के बाहि में कीअं साड़ींदो साईं ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी साईं जन ख़ामोश थी छो त क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो वमा यल्तिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा रब फरमायो मुंहिंजो नबी पंहिंजे मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो आहे जॾहिं बि मुंहिंजो सोरो नबी ॻाल्हाईंदो आहे ज़ुबान मुहम्मद मुस्तफ़ा जी हूंदी आहे पर कलाम अल्लाह ताला जिब्रील खे हुकुम कयो जिब्रील जी रब्बे जलील वन मुंहिंजे महबूब खे चओ सोरा इन कुराड़ी माई सच चयो आहे जेतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चे सां प्यार आहे मां रब जो 70 दफ़ा इन खां वधीक बाने सां प्यार आहे जीअं अम्मा पंहिंजे बच्चे खे बाहि में जलण बर्दाश्त नथी करे मुंहिंजा महबूब मां रब बि पंहिंजे बाने खे बाहि में कोन साड़ींदुसि पर बशर्ते हिकु बानो मां रब खे रब त सम्झे मां रब पंहिंजे बाने के बाहि में कोन साड़ींदुसि पर बशर्ते के बानो मां रब खे रब त सम्झे हाणे मां तव्हां खां पुछां थो मुसलमानो जेको बानो रब खे रब सम्झंदो उहो निमाज़ छॾींदो जेको बानो रब खे रब सम्झंदो न जे कंध ते काती वही वेंदी पर निमाज़ खे न छॾींदो जीअं मुंहिंजो सोरो हुसैन साईं करबला जी सरज़मीन थी आयो 72 साथी शहीद थी विया भाइर शहीद थी विया भाटिया शहीद थी विया बचड़ा शहीद थी विया
पछाड़ी में वनी यार जी जान बचिया जोर जे नमाज जो टाइम थियो हजरत हुसैन से फरमायो शिमरा परे थी तो मां नमाज पढ़ा। सिमरे जो यार तू अजीब नमाज पढ़ बिया वुजू सा प्यारा जिला पानी कोने तू नमाज किए पढ़ाने। हजरत हुसैन से फरमायो तू कुरान मजीद को जाहिला। अल्लाह से फरमायो फ़इल्लम तजिदू माअन फतयम्ममू सईदन तय्यबा। रब फरमायो पानी न मिले तो मिट्टी से तयम्मुम करे नमाज पढ़ो पर नमाज के छड़ो ना है। हजरत हुसैन से मिट्टी से तयम्मुम करे नमाज की नियत कई क्याम कहीं रुकू कहीं जरे सजदे में हो दुश्मन वार कयो सिर धड़ खां जुदा थियो। इन्हीं जे कर चवा नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। तयम्मुम खाक से हुए लहू से गुस्ल सैयद हो लबे दरिया पियासों की शहादत हो तो ऐसी हो। सरे नेज़े पे हजरत ने सुनाया यूं कलामुल्लाह फरिश्ते भी हुए हैरान तिलावत हो तो ऐसी हो। नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। जेको बनो रब के रब समझंदो आ उन्हें जो सिर धड़ खां जुदा थी वेंदो पर नमाज के न छॾींदो। सोबो खान चांग जे गोठ जा मुसलमानों नमाज अड़ो अमल थव जो कॾहिं भी नमाज जी माफ़ी न थी मिली सके। तू गरीब तो ते ज़कात नाहे तू गरीब तो ते हज नाहे तू बीमार तो ते रोज़ो नाहे खुश थी पो रोज़ो रख जा। तू नंढड़ो तो ते रोज़ो नाहे पर नमाज अड़ो अमल जो अमीर ते भी नमाज त गरीब ते भी नमाज वड्डे ते त नमाज पर नंढे ते भी नमाज। मां नथो चवो मुझे नबी फरमायो मुरू सिबियानकुम बिस्सलाह इज़ा बलगू सबा। जॾहिं तव्हांजा बच्चा 7 सालनि जा थियनि त उन्हनि खे नमाज जो हुकुम कयो। 7 सालनि खां वठी नमाज शुरू थी थिए त मरण घड़ी ताईं नमाज जी माफ़ी कान अथव। बीही नथा सघो त वेही पढ़ो वेही नथा सघो मुझे नबी फरमायो सुम्ही करे इशारनि सां नमाज पढ़ो जेसि ताईं होश अथव तेसि ताईं नमाज जी माफ़ी न आहे। बाक़ी बेहोश थी वियो त पोइ प्यार कान अथव। मरण खां बाद रोज़ो कोन्हे मरण खां बाद ज़कात नाहे मरण खां बाद हज नाहे पर मुसलमानों नमाज आगो अमल तो जो मरण खां पोइ भी जारी जनाज़े जी नमाज या नमाज को हले। कब्र में रोज़ो कोने कब्र में हज कोने कब्र में ज़कात नाहे पर मुसलमानों नमाज आगो अमल तो जो कब्र में भी जारी। मान तू चवो मुझे नबी फरमायो चाहते तुझो भी ईमान तमो जो भी ईमान। खुदा जी जात जो कसम आसमान चीर जी सके तो जमीन फाटी सके थी जबल पहाड़ पुरजा पुरजा थी सघनि था पर आमिना जे लाल असांजे मिठे नाले वारे मोहम्मद मुस्तफ़ा जो कौल पूरो नथो थी सघे। मुझे नबी फरमायो जॾहिं नमाज़ी मरी थो वञे कांदीन खे कब्र में पूरे मोटी था अचनि मुनकर नकीर फरिश्ता कब्र में पहुचनि था नमाज हिसाब जे लाइ त नमाज़ी चए थो दाऊदी अनुसल्लीअ मूंखे छॾियो त मां 3 पहर जी नमाज़ पढ़ां। फरिश्ता चवंदा या अल्लाह इनके त हिते भी नमाज थई रफ़ मैं तो छॾे ॾियोसि नमाज़ी के जन्नत जी तरी खोले ॾियोसि जन्नत जो बिस्तरो विछाए ॾियोसि। रब तो फरमा नुम नुम का नौमत अरूस
ओ मुझा नमाजी बाना बसाने निंड कर ये शादी जी पहली रात घोट कुआर सा सुकून में ये क़यामत ताईं तू कब्र में सुकून ही आराम ही नमाज जे सदके पियो मज़ा ये नमाज कब्र में भी हलंदव पर मुसलमानों माशरे जे मैदान में भी नमाज को सवा चारो कौन थींदो मान तो चवो कुरान तो फमा यौम युक्शफ अन साक व युदऊन इला सुजूद उगटियों सी बारो सूरत कलम तो पढ़ा कुरान तो फरमा जानी पिन्नी खोली वींदी सवाल तो बे रब के पिन्नी आए जा मुफस्सिरीन हजरात लिखन था इंसान जी कहते कावड़ हुंदिया वो बाहू भी कुंजी दुआ वर भी मथे खड़दुआ चौदह भी मां तो के न छडींदुस क्या मजे नी अल्लाह जो गजब कर जुम्बश हरकत में हुनो रब कावड़ गुस्से में फरमाइंदो ज़रनी व मन युकज़िबु बिहाज़ल हदीस अज छजो मां रब के तो मां रब उन मुजरिमन के दिसा जन मुझे कुरान मुझे नबियन जे फरमान के कूड़ो समझो अज मां रब न छडींदो सान वखशातिल अस्वातु लिर्रहमान फला तस्मउ इल्ला हमसा सोरो सिपारो सूरत ताहा तो बड़ा कुरान तो फमजन क्या मचरी अल्लाह ताला कब गई गुस्से में हूंदो मुल्ला मौलवी पीर फकीर वली गोश्त पंजी जाते पर नबी ने रसूलन जा भी आवाज बंद थी ना ला यतकल्लमून इल्ला मन अज़िन लहु रहमान व क़ाल सवाबा कुरान तो फरमा को मौलवी पीर फकीर वली त पंजी जाते पर नबी रसूल भी रब जी इजाजत को बगैर गलाए न सको सच्चो कुरान सच्चो यो दी थींदो नबी से फरमायो 120 सिफूं तैयार कयूं 40 सिफूं सवा लख नबियन जे उम्मत जूं 80 सिफूं अकेले मां मोहम्मद मुस्तफा जे उम्मत सब सिफुन में नंढा वड्डा जवान कुराड़ा मर्द औरतूं अमीर गरीब पीर फकीर वली गौस इमाम शहीद नबी रसूल मुसलमान काफर सब सिफुल में हुंदा रब जे तरफा आदर थींदो युदऊन इला सुजूद सजदो कयो नबी से फरमायो पो जेके नमाजी हुंदा जिनके सजदे जी आदत हुंदी उहे बेसाख त सजदे में किरी पवंदा बेनमाजी बुंड वांगुर बीठा हुंदा उन्हनि जी चेल वरंदी कान ला यस्ततियून सजदे जी ताकत ही न रखी सघंदा रब फरमाईंदो जन सजदो कयो उन्हनि जी जाइ जन्नत जन सजदो न कयो उन्हनि जी जाइ जहन्नम मुसलमानो क़यामत जे ॾींहुं मुसलमाननि जे जन्नत ऐं जहन्नम जो फ़ैसिलो ई नमाज़ ते थींदो आहे रोज महशर के जां गुदाज बुअद अवलीन पुरसश नमाज बुअद क्या मजे दिस जुने से बराबर हुंदो जमीन ते पीठा में जी बरजी वेंदी सब इंसान नफ्सा नफ्सी जे आलम में हुंदा पर मुझे नबी फरमायो उते भी परई परई पुछन नमाज जी थींदी जेको नमाज वारे अमल में कामयाब अगते भी कामयाब जेको नमाज वारे अमल में नाकाम अगते कामयाबी जी काई होने दकाने मुसलमानन जी कामयाबी ऐं नाकामयाबी जो फैसलो भी नमाज ते थींदो काफरन जे लाइ त हिकिड़ो ई फैसलो हुए त जहन्नम में विया उन्हनि को पुछाई कान थींदी त कहिड़ा चङा अमल कर मुसलमाननि जो कुरान तो फरमा जॾहिं जन्नती जन्नत में वेंदा जहन्नमी जहन्नम में वेंदा जन्नत मथे आहे जहन्नम हेठि ही जेको प्लाट आहे जिथे असां वेठा आहियूं ही दोज़ख जो प्लाट फी जन्नाति यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर जन्नती मथो निहारींदा हेठि सुञाणंदा मिट माइट पाड़े वारा दोस्त बाब
संगती साथी सभी के सुञाणंदा कुरान तो फरमा पोइ उन्हनि खां पुछा कंदा मा सलककुम फी सकर तव्हां हिते जहन्नम में छो पहुता असां तव्हांखे चवंदासीं हलो निमाज़ ते कासिम साहब मस्जिद ठाराई आहे करोड़न जो खर्च कयो हलो मस्जिद में नमाज ते तव्हां चवंदा इश्क असानू काफर कीता मुसलमानी दरकार नहीं असांखे इश्क काफर करे छॾियो आहे असांखे नमाज ऐं मस्जिद जी कहिड़ी ज़रूरत आहे असां त कलमे तो ई हथ खणी छॾियो आहे अॻे तव्हां त वॾा आशिक हुयव इश्क सां भरियल हुयव तव्हां जहन्नम में छो पहुता हो असां तव्हांखे चवंदासीं हलो निमाज़ ते तव्हां चवंदा तन सफ़ा मन सफ़ा कौले मुस्तफ़ा असांजो तन भी सफ़ा मन भी सफ़ा तव्हां नियत जा पलीतो तॾहिं था मस्जिद में वञो अॻे ज़ालिमो तव्हां त नियत जा साफ़ हुयव तव्हांजी त नियत पाक हुई तव्हां छो जहन्नम में पिया हो असां त नियत जा पलीता हुआसीं तॾहिं मस्जिद में वियासीं तव्हां त पाक हो नियत जा इश्क सां भरियल हुयव तव्हां जहन्नम में छो आया हो कुरान तो फरमाए जवाब में चौदह कालू लम नकु मिनल मुसल्लीन 29 सिपारो सूरत मुदस्सिर तो पढ़ा 14 सा नमाज न पढ़ंदासीं न जे बाबा नमाज पढ़ो इन जो नमाज जो टाइम थे त एकरा मानी दे भजो बिया वरी रस्ते में सिगरेट पियो नमाज पढ़न तो पोधा वाइस असांजे जलसन में जलसे नमाज जो वक्फो थींदो न तो 50 जगह नमाज पढ़ंदा 500 जगह बीठा वाह मुसलमान वाह मुसलमान एक वाक्य तव्हांखे ॿुधायां हज़रत उमर साईं वठी कई माई आई चईं मां गरीब मां मिस्कीन मां बेवा औरत तेल जी शीशी ज़मीन ते पई हवा जो झूठो आयो तो तेल जी शीशी ऊंधी थी वई तेल जमीन ते हारजी पियो जमीन मुंहिंजो तेल जज़ब करे वई आहे महिरबानी कयो मूंखे ज़मीन खां तेल वठी ॾियो सब जो सुभान ये भी हक़ मां हज़रत उमर फारूक नगरी चिट्ठी लिखी उन माई के चई चिट्ठी वञी उन जमीन ते रखो जिते तुंहिंजो तेल हारियो आहे शीशी सही सिधी करे रखो उन माई वञी उहा चिट्ठी जमीन ते रखी त जमीन मां तेल इएं पियो ॿाहिरि निकिते जीअं चश्मे मां पाणी बुड़की करे ॿाहिरि निकिरंदो आहे ऐं उन चिट्ठी ते छा लिखियल हज़रत उमर उन चिट्ठी ते लिखियो जमीन खबरदार इन कुरारी गरीब के पंहिंजी तेल जी शीशी दे न त बेनमाज़ी के तुंहिंजे अंदर दफन कंदो सही तो क़यामत ताईं भई लोग जा जमीन चयोसि मां तेल जाती पर बेनमाज़ी मुंहिंजे अंदर न अचे हाणे मां तव्हां खां पुछां थो इहो बेनमाज़ी जो क़ब्र में पहुचंदो त हिन जो हशर छा थींदो अज असांजा मुसलमान त चवंदा धरती असांजी मां आहे मां भी पंहिंजे बच्चे के तकलीफ़ ॾींदी आहे छा मां जे पुठीअ ते धरती जी पुठी ते कयूं गुनाह चोरी धरती ते धाड़ा धरती ते ज़िनाज़ोरी धरती ते शराब खोरी धरती ते गरीबन मिस्कीनन जो रत वहायूं धरती ते व्याज खोरी धरती ते धाड़ा धरती ते हाणे इहो जरमल बच्चो धरती जे अंदर पहुचंदो त ज़मीन हुनखे भाकुर पाईंदी शाबाश तू मुझे बचड़ो नबी से फरमायो बीगो ॾींद जो ॿई पासिरूं पाण में मिली साईं जन हिकिड़ी क़ब्र ते आया ई नबी से जो मौजूज़ो हुयो पाण फरमायो क़ब्र हिन क़ब्र वारे ते हमलो कयो आहे जंहिंजे करे हिन जूं ॿई पासिरूं पाण में मिली वयूं आहिनि फरमायो हिन जो को वॾो ॾोह कोन हुयो बकरियूं चारींदो हो बकरियुनि जे चारण जे वक़्त में ॾोहण जे वक़्त में बकरी जे पेशाब का एहतियात न कंदो हालांकि बकरी जो पेशाब निजासत खफीफ है हल्की पलीदी आ फरमायो क़ब्र हिन ते हमलो कयो आ नबी से उते भी करे फरमायो इस्तलज़हू मिनल बौल
ओ मुझा उम्मती पेशाब करी त पाकाई कजा पेशाब करी त तहारत कजा छो त कब्र जो अज़ाब अक्सर करे पलीती जे करे थींदो आ कुत्तो पेशाब करे वो भी पाकाई न करे गधो पेशाब करे वो भी तहारत न करे बागड़ी भील को लिए वाणियो पेशाब करे वो भी पाकाई न करे असा जो मुसलमान पेशाब करे ही भी पाकाई न करे वो नहीं इन्हें फर्क करो मुसलमानों जेकर पाकाई वाली हालत में मरण चाहो था तो बाबा नमाज पढ़ो इंशाअल्लाह नमाजी जो मौत पाकाई वाली हालत में थींदो असांजा लटा भी पाक जिस्म भी पाक हाणे इहो जॾहिं जनाज़ो कब्र में पहुचंदो त कब्र जो इस्तक़बाल बेनमाजी के जन्मल भी चौंदो हल नमाज थे चौंदो यार लट्टा भी पलीत जिस्म भी पलीत बेनमाजी जो मौत भी पलीती यार हालत में दो दे मुसलमानों असांजा लट्टा भी पलीत हो जन असांजो जिस्म भी पलीत हो जे इन हाल में असांजो मौत अचे त इन जनाज़े जो कब्रिस्तान में हशर छा थींदो रात जो गिट्टीअ में कुत्तो तो भौंके त निंड न थी अचे अलाए चोर अचियो अलाए धाड़ेल अचियो अलाए दुश्मन अचियो बच्चा कोन था वणंदी घर कोन थो वणई बंदूक खणी करे ॿाहिरि निकिरी आए पर हैफ़ हुजे मुसलमान ते रोज़ानो 5 दफ़ा मस्जिद मां सॾु थो थी हय्या अल सलाह अचो नमाज ते हय्या अल फलाह अचो कामयाबी ॾे असांजे मुसलमान उता कभी न छॾी तास बि न छॾई मोबाइल बि न छॾई कचहरी बि न छॾई ड्रामाई फिल्मूं भी न छॾई इन मुसलमान वट कुत्ते जे भौंक जो कदुर पर खुदा जे सॾ जी अहमियत न आहे अना कुत्तो भी पंहिंजे मालिक खे सुञाणंदो आहे सुका टुकड़ ॾींदुसि बचत हॾा उछलाए ॾींदुसि बुख उन ते मालिक जे दर ते वेठो हूंदो मालिक सॾु कंदुसि त भॼंदो ईंदो पुछ ज़मीन ते हणी अचे मालिक जे पेरनि खे चुमियूं ॾींदो त मुंहिंजो मालिक आहे पछाड़ीअ में कुत्तो छितो थींदो आहे त मालिक जो दर छॾे वेंदो आहे त मथां चढ़ाए पवे पंहिंजे मालिक खे खाई न वेंदा वञी झंगल में भरंदो आहे मालिक जो 5 सालनि जो कुत्ते के पुजा ॾींदुसि लठूं ऐं लतूं हणंदुसि वेचारो सुम्ही पवंदो चवंदो मुंहिंजे मालिक जो पुटु आहे दुश्मन ईंदो त परे त उन ते हमिलो कंदो इहो कुत्तो पंहिंजे मालिक खे सुञाणे पियो पंहिंजे मालिक जे पुट खे बि सुञाणे पियो पंहिंजे मालिक जे दोस्त ऐं दुश्मन खे बि सुञाणे पियो पर असां मुसलमान खे कुत्ते जेतिरी बि सुञाण नथी जो पंहिंजे हक़ीक़ी रब खे सुञाणो साईं मेरवाड़ा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हिकिड़ो कोली हुयो माड़े जो हुन जी ढगी थी वई चोरी 6 महीननि खां बाद ॾिठई त वॾेरे जो ताक में ॿधी पई आहे हुन कोली वॾेरे खे चयो साईं ढगी मुंहिंजी आहे वॾेरे जो शायदि कोई कोन्हे चए पोइ कीअं ख़बर पई त ढगी तुंहिंजी आहे हुन कोली चयो साईं ढगीअ जो रसो छो वियो पुठीअ ते रखो तव्हां बि सॾु कयोसि मां बि सॾु थो कयांसि तव्हांजे सॾ ते आई त तव्हांजी आहे मुंहिंजे सॾ ते आई त मुंहिंजी आहे वॾेरे जो हीअ त भली ॻाल्हि आहे नौकर खे जीअं फलाणी ढगीअ खे छो नौकर ढगीअ खे छो वियो रसो पुठीअ ते रखियईसि वॾेरे घणो ई धूतारियुसि दाणो ॾेखारियईसि गाहु पर ढगी निहारे ई न उन कोलीअ परे खां ढगीअ खे सॾु कयो तवा ढगी रंबू कंदी भजंदी आई पंहिंजो गाट अचे उन कोलीअ जे कुल्हे ते रखियई त ही मुंहिंजो मालिक आहे बचपन में मूंखे गाहु खारायो मूंखे पाणी पियारई या बेज़ुबानी ढगी पंहिंजे कोली मालिक खे सुञाणे पई पर असां मुसलमाननि खे ढगी जेतिरी बि सुञाण आहे जो पंहिंजे हक़ीक़ी रब खे सुञाणो आहे रहंदो मुसलमान एतिराज़ थो करे त अल्लाह मूंखे ॾिनो छा आहे जो मां ख़ुदा जे घर में वञा अलम नजअल लहू ऐनैन अरे ज़ालिम करोड़नि जूं अखियूं बि ॾिसण जे लाइ तोखे मां ॾिनियूं आहिनि वलिसान व शफ़तैन ये चपई ज़ुबान भी तोखे ॻाल्हाइण जे लाइ मां ॾिना आहिनि तूं मां जे पेट में जो बाज़ रस्ता बंद हुया उते नाड़ी जे ज़रिए सां तोखे रोज़ी मां पियो ॾियां जॾहिं महिल मां जे पेट मां तूं ॿाहिरि निकिते दाईअ चयो वारो कयो ब्लेड घुरायो उन ब्लेड सां नाड़े खे कटियई न तोखे ॾंद न ॾाठूं
जो तू गोश्त खाई सकी न पानी चबाड़े सकी। अल्लाह से फरमावा हदाइना नजदैन वरी तो जे मां जे छाती में बिन खीर जे नहरुन जो इंतजाम भी मां कयो मां। वल्लज़ी क़द्दर फ़हदा वल्लज़ी क़द्दर फ़हदा वल्लज़ी अख़रजल मरआ। सब जो सुभान अल्लाह। अम्मा होंदी आहे पोइ पंहिंजे बच्चे खे जन महिल थन पियारींदी आहे। असांजे सिंध जी अम्मा हुनखे तिंजणे में ॿधंदी आहे। तिंजणो चवंदा हो ॿधणो, बदड़े में उनके बधंदिया पोइ हिकिड़ो हथ उनजे मथे जे हेठां रखंदी आहे, ॿियो हथ उनजे पेशानी ते रखी बुबड़ो उनजे वात में विझंदी आहे। अल्लाह से फरमाया वल्लज़ी क़द्दर फ़हदा। ओ निमत हराम इंसान तू तो चवी रब मूंखे छा ॾिनो आहे? तुंहिंजी मां दर्गो एतिरो कयो जो बुबड़ो तुंहिंजी वात में विधई, बाक़ी ही तोखे सबक ॾिनो तेने अम्मा जे बुबड़े के ज़ुबान जे मथा तारू जे हेठां रखी करे चुस्कारो ॾींदे त खीर अची वेंदो। वल्लज़ी क़द्दर फ़हदा। रब फरमायो खीर जे चूसण जो सबक ॾियण वारी तुंहिंजी मां कान हुई, मां रब हुयो। मां सेखारींदी आहे त हीअं खीर चूस। इहो खीर जे चूसण जो सबक बि तोखे मां ॾिनो हो। तुझी आए जा तू तो जमीन में बिजू छटे आए। करबला हालानी पड़िए ते धिक्का खाइंदो पियो थी। करबला कंडियारो करबला नौशारो काव कदरियूं झिड़कियूं गेरा भी घुमल पिया। ये जमीन एडी खतरनाक जमीन में लोह के विझो तो लोह के खाई छॾे, काठ के विझो काठ के मिट्टी करे छॾे। पर अल्लाह से सुम्मा शक़क़नल अर्द शक़्क़ा फअंबतना फ़ीहा हब्बा व इनबा व क़ज़्बा व ज़ैतूना व नख़ला व हदाइक़ गुलबा व फ़ाकिहता व अब्बा मताअन लकुम व लिअनआमिकुम। असां ज़मीन के हुकुम कयोसीं ओ ज़मीन खबरदार तू लोह के न खाई सगी थी, काठ के तो मिट्टी करे सगी थी, मता मुझे बाने जे बिज के तो खाधो आ। रब फरमाए नफीस ऐं कमजोर बिज के सख्त जमीन मां ॿाहिर कढी तोखे रोज़ी मां पियो खारायां। तुंहिंजो कहिड़ो कमाल आहे जो एतिराज़ थो करी त रब मूंखे छा ॾिनो आहे जो मां ख़ुदा जे घर में वञा। काव कदरियूं झिड़कियूं घुमन पिया। किवलिन के मां बच कया त तुझे हिकिड़े सले के भी न छॾनि। पर फल्लाहु खैरुन हाफ़िज़ा। रब फरमाए तव्हां निंड में सुता पिया हो, तव्हांजे हिक हिक सले जी मां रब हिफ़ाज़त पियो करे। पर तू रात जो निंड में सुतो पियो आहे। किवलियूं माकूड़ा नाग बलाऊं विछूं भी घुमन पिया। फरमाई मां किवलिन के बच जा त तोखे रात जो निंड करो न ॾियनि। पर अल्लाह से फरमाया वस्समाई वत्तारिक वमा अदराक मत्तारिक अन्नजमु साकिब इन कुल्लु नफ्सिन लम्मा अलैहा हाफिज। अल्लाह से फरमाया मूंखे आसमान जो कसम, मूंखे न चिमकंदड़ सितारे जो कसम, तव्हां निंड में सुता पिया हूंदा हो पर तव्हांजे हिक हिक उज़्व जी मां रब हिफ़ाज़त करे। उन रब जो कोई हक़ न आहे। कारान जेके अॼु वाइदो कनि त 5 वक़्त निमाज़ पढ़नि। अॼु जे वाइज़ खां पोइ जेकॾहिं को निमाज़ न पढ़े त पोइ पंहिंजे नसीब। पाण बि निमाज़ पढ़ो, पंहिंजे बच्चनि खे बि पढ़ायो। के वरी असांजा कुराड़ा सुबुह जो उथंदा नी, फजर जी अज़ान ईंदी त जुती बि आस्ते पाईंदा, दरवाज़ो भी आस्ते खोलींदा तो मता पुट जी निंड फिटे वीचारो 3 बजे ताईं मोबाइल पियो ॾिसे, हाणे सुतो आहे। मता पुट जी निंड फिटे उथारींदोसांस त मथे में सूर न पए। ज़ाल खे भी उथारे कोन पियो त वीचारी सॼी रात ओजागो थी करे हाणे सुती आहे। आस्ते आस्ते दरवाज़ो भी कोन पियो खड़काए, लिकी पियो मस्जिद में अचे। मता पुट जी ज़ाल जी निंड फिटे, मता इन्हनि खे मथे में सूर पवे। मां तव्हां खां पुछां थो, इहो पीउ पंहिंजे औलाद सां ज़ाल सां चङाई पियो करे या दुश्मनी? सो बाबा लिकी लिकी मस्जिद में न अचो। मता तव्हां सम्झो त असांजो छा वञे, पाण ॼाणनि पंहिंजो कमु ॼाणनि। जवान
ये लफ्ज़ चई जान न छॾायो त हर को पंहिंजी बकरी पाण छॾाईंदो ये लफ्ज़ चई जान न छॾायो या त घर खां ॿाहिरि थी वियो त मुंहिंजो पुटनि सां न्याणियुनि सां ज़ाल सां वास्तो ई कोन्हे न ॾियां न वठां या त ॿाहिरि थी वियो सही थो चवां बाबा हिकिड़ो पुटु दुनिया जो नुक़सानु कंदो आहे त पीउ अख़बार में लेख ॾींदो आहे त मुंहिंजो हिन सां वास्तो न आहे जेको ॾेती लेती करे पाण ॼाणे मां विच में न ईंदी रुगो दुनिया जो थोरो नुक़सानु थो करे त लेख था ॾियो त मुंहिंजो हिन सां वास्तो न आहे ऐं हू पुटु हू धीउ हूअ ज़ाल असांजा ॿई जवान बर्बाद थी करे नबी से फरमा जेको फजर जी निमाज़ वई उनजो घर घाट माल मता बच्चा ॿार सभु बर्बाद थी हू हेॾो नुक़सानु पिया कनि ऐं उन्हनि सां बाइकाट आहे ई न छो तंहिंजे करे घर जो वॾो आहे आज़ान अचे नी फजर जी त जे अस्सलात 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 खैर मिन नौम निमाज़ निंड खां भली आहे बाबा उथो निमाज़ ते पुटनि खे बि चओ न्याणियुनि खे बि चओ बच्चन जी मां के भी जाओ नंढा भाइर भेनरूं उन्हनि खे बि चओ उथो निमाज़ ते न उथंदव वरी बीही रहो छो त तव्हां घर जा वॾा हो वरी पाणीअ जो थधो गिलास उन्हनि जे मथां हारियो अञा न उथनि त खटुनि जे पावनि खे लठियूं हणो दरवाज़नि खे लठियूं हणो बाबा मां मदरसे जो मोहतमिम आनी वॾो हाँ पिनी सिनी उस्तादनि खे पगारूं तालबनि खे लटा कपिड़ा मानी ॾियां थो हाणे मुंहिंजे मदरसे जो उस्ताद या शागिर्द निमाज़ न पढ़नि त मां कढी छॾींदोसां असांजे मदरसे में ईअं थींदो आहे उस्ताद पहिरें नंबर ते शागिर्दनि खे उथारींदा बाबा उथो निमाज़ न उथंदा त वरी दरवाज़नि खे लठियूं उथो निमाज़ अञा न उथंदा त पछाड़ी में उस्ताद गले में वठंदो चमाट उथो निमाज़ नबी से फमा वज़रिबूहुम इज़ा बलगू अशरा घर जा भाती अञा नथा उथनि निमाज़ ते त पछाड़ी में उन्हनि जे हथनि ऐं पेरनि जे तरियुनि खे लठियूं हणी करे निमाज़ पढ़ाए 10 सालनि जो पुटु थिए त मार ॾेई निमाज़ पढ़ाए हथनि ऐं पेरनि जे तरियुनि खे लठियूं हणी करे उन्हनि खे निमाज़ पढ़ायो पर हाणे लठियुनि जो ज़मानो कोन्हे भला एहतिजाज जो ज़मानो एहतिजाज कयो पोइ असांजो राशिद साहब रेंजर्स वारनि जाॾो एहतिजाज कई रोड ते वेही रहियो पोइ उन्हनि माफ़ी वरिती या न पंहिंजी ग़लती मञूं या न छा असांजा पुट असांजूं ज़ालूं रेंजर जे ऑफिसरनि खां मथे आहिनि तव्हां बि वेही रहो खट खां हेठि लही रली बि न विछायो हेठि वेही रहो पुट जेसि ताईं निमाज़ न पढ़ंदो मां न उथंदुसि घरवारी की भी जो निमाज़ न पढ़ंदो मां न उथंदुसि इंशाअल्लाह ज़रूर हयाई एहतिजाज कबो नी इंशाअल्लाह इनजो फ़ाइदो थींदो पोइ जन्मल ही बचड़ा ही न्याणियूं निमाज़ पढ़ंदियूं असां मरी वेंदासीं पोइ निमाज़ में दुआऊं घुरंदा रब्बिग़फिरली वलिवालिदैया या अल्लाह मूंखे भी माफ़ कर मुंहिंजे अबे अम्मा खे भी माफ़ कर पोइ जन्मल जो नंढड़ो बचड़ो या नंढड़ी न्याणी निमाज़ में दुआ घुरंदी आहे या अल्लाह मुंहिंजे अबे अम्मा खे माफ़ कर पोइ रब फरमाईंदो आहे ही हयादार न्याणी पंहिंजे अबे अम्मा जे लाइ दुआ थी घुरे त मुंहिंजे अबे अम्मा खे माफ़ कर रब फरमाए थो मूंखे इन खां वधीक हया थो अचे फ़रिश्तो तव्हां गवाह हुजो हिननि बचनि ऐं न्याणियुनि जे दुआ खे क़बूल कंदे हिन जे पीउ मां खे मां रब माफ़ करे सभु कोशिशि कंदो इंशाअल्लाह घर में निमाज़ वारो माहौल पैदा कयो बाबा हर सूमर जी राति नबी साईं वटि आमालनामा पेश कया था हदीस में अचे थो सोबो चांग जी सॼी रिपोर्ट नबी साईं खे रोज़े मुबारक में फ़रिश्ता खणींदा वञनि त साईं हाजी कासिम साहब मस्जिद ठाराई आहे करोड़नि जो ख़र्च कयो आहे पर फलाणो बि निमाज़ ते न आयो फलाणो बि निमाज़ ते न आयो फलाणो बि निमाज़ ते न आयो हदीस में अचे थो नबी साईं जॾहिं उम्मत जा गुनाह ॾिसंदा त नबी साईं खे ॾुख थो पहुचे सॼे हफ़्ते में हिकिड़ी भी निमाज़ असांजी न पहुचे न तिलावत न दुरूद
न का नेकी त नबी से के दुख थींदो या कोन थींदो कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वमा कान लकुम अन तुजू रसूल अल्लाह ओ मुसलमानो मां रब तव्हां के पार थो कया मुझे रसूल के दुखाए जो न मां तव्हां खां पुछां थो असां नमाज न पढ़ंदासीं नबी से के दुख थींदो या न घर में कुरान की तिलावत न हो सॼो ॾींहुं मौसीक़ी राग ड्रामा फिल्म गार गंद गिला गीबत ठगियूं परावा हक़ खाऊं ॿुधायो नबी से के दुख पहुचंदो या न वमा कान लकुम अल तुज़ू रसूल अल्लाह रब फरमायो मां तव्हां खे पार थो कयां मुंहिंजे रसूल खे दुखाए जो न सोबो खान चांग जे ॻोठ जा मुस्लमानो अॼु रबीउल अव्वल जे महीने में पंहिंजे रब सां वाइदो कयो या अल्लाह असां उहे अमल कंदासीं जंहिंमें तूं बि ख़ुशि हुजी त असांजो नबी बि ख़ुशि थिए उहे कमल खां बचो जेके अल्लाह खे बि नाराज़ मोहम्मद मुस्तफ़ा खे बि नाराज़ सब कोशिश कंदो अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला इन जलसे के हिदायत जो जरियो बनाए अल्लाह ताला आई साहब इन मेहनत के कबूल फरमाए इन मस्जिद मदरसे जे ला खुसूसन दुआ करो अल्लाह ताला इन के आबाद करे गोठ वारन के गुजारिश है नमाज शुरू कयो बाबा साईं अब्दुल रहीम वेंदो मूंसां गॾु हिकिड़ो नात खाना वो नात चवे वीचारो जुती खणंदो आहे ख़िदमत कंदो आहे हली आवा